नाज़रीन, पीपल्स पार्टी जो मकानी इदारनि जी चूंडनि में भरपूर कामयाबी ते जश्न जारी। अमरकोट में पीपल्स पार्टी पारां रैली कढी वई। शहरियनि पीपल्स पार्टी जी रैली ते गुलनि जी वर्खा कई, जॾहिं त जियालनि पारां पार्टी गीतनि ते झुमरियूं हयूं। पीपल्स पार्टी जी रैली जे हवाले सां पेश आहे अमरकोट मां सोहेल कुंभर जी हीअ रिपोर्ट। सभी टाउन सभी यूसियूं 42 में 40 यूसियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी विन कयूं आहिनि। इंशाल्लाह ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन खां सुठी रिज़ल्ट ॾी। जीअं अॻे सभु सीटूं कटियूं आहिनि, इंशाल्लाह हिन दफ़े सभई सीटूं कटंदियूं। अपोजिशन वारा हरूभरू जेको आहे सो हाणे हारण खां पोइ उबता सुबता जेके आहिनि से छा चवंदा आहिनि ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, न धांधली थी आहे, प्योर इलेक्शन साफ़ सुथरी थी आहे। पीपल्स पार्टी जा उन जे करे अॼु रैली जी जश्न मल्हाए रहिया आहियूं। जेके असांजे पीपल्स पार्टी जा उन्हनि खे मुबारक ॾेई रहिया आहिनि ऐं जेको शुक्रिया अदा करे रहिया आहिनि वार्डनि जा, उन जे करे हीअ रैली सूरत में हली पई। ऐं पीपल्स पार्टी जी रैली है जीअं भुट्टो, जीअं बेड़ ते भुट्टो, जीअं बिलावर भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी, बाजी फरियाल टालपुर ऐं उन जो शुक्रिया अदा करण लाइ असां पीपल्स पार्टी जी जेको बि रैली आहे इहो जोश ऐं जस चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम ते ऐं मुंहिंजे क़ाबिल एहतराम सिंध के सदर निसार अहमद खोड़ो साहब की हिदायत से असां जश्न करूँ पिया। हर ज़िले में थो, हर ज़िले में टाइम मुक़रर है, असांखे टाइम तो थे पियो। पर पंहिंजे ज़िले की ॻाल्हि कयां, उमरकोट ज़िलो असां 95% जो है इनके स्वीप किया है ऐं ॿियनि सभिनी ज़िलनि खां पहिरियों नंबर ते ही ज़िलो है। इन ज़िले में इंशाल्लाह जो है सभिनी यूनियन काउंसिल में 2 यूनियन काउंसिल छॾे 40 यूनियन काउंसिल जो माना असां खटियूं आहिनि। अॼु डिस्ट्रिक्ट उमरकोट के तरफा पीपल्स पार्टी की जीत की खुशी में यो हिकिड़ी ज़बरदस्त रैली रखी वही है। ख़ास करे डिस्ट्रिक्ट अवाम के मुबारकबाद दियाँ तो ही जो पीपल्स पार्टी के खटायो माने गरीब अवाम खटी वही। दोस्तों अवां के पैगाम यो है तो इंशाअल्लाह पीपल्स पार्टी जी पेरी अवां की खिदमत कई है, अड़े तरीके से सागी रीत के निभाईंदासीं। हर ज़िला खटियो है पीपल्स पार्टी। असां भी पूरो उमरकोट अल्हम्दुलिल्लाह ज़िला पीपल्स पार्टी खटियो है। असांजा अॼु अॻवान, असांजा मेहरबान, नंढा वॾा इन आज़ादी की खुशी में जेको असां पीपल्स पार्टी के प्लेटफॉर्म में खटियो है, असांजो हर नंढो वॾो अॼु खुशी जो इज़हार पियो करे।